बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूंसां हिन वक़्तु गुलाम सरवर चारण साहब फील्ड ऑफिसर आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में। दोस्त कल्ह खां वठी कॉलेज जे अंदरि जेको आहे असां खां डेटा कलेक्ट करे रहियो आहे। ही डेटा आहे जंहिंमें काफ़ी सारा शागिर्द आहिनि जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत पढ़ाई जे लाइ जेके वज़ीफ़े जा अहल आहिनि। त पाण साईं चारण साहब खां कुझु तफ़सील पुछंदासीं त जीअं आम शागिर्द जेको असांजे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जो शागिर्द आहे, हिकु त उनजी रहनुमाई थी सघे, प्लस में जेकॾहिं को बि एलिजिबल शागिर्द थिए थो उन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जे लाइ, त उनखे बि जेको आहे सो फाइनेंशियली असांजी जेको आहे सो मदद मिली सघंदी। साईं गुलाम सरवर चारण साहब, तव्हां थोरो हे जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको मक़सदु या जेको मोल मता जेको ऑब्जेक्ट आहे उहो तव्हां दोस्तनि सां शेयर कजो त जीअं असांखे आसानी थींदी ॿियनि शागिर्दनि ताईं हिन जो ॼापो पहुचाइण लाइ। असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जंहिंखे हाणे असीं एहसास प्रोग्राम बि सॾियूं था, हिन प्रोग्राम में उहे मायूं जेके बेनिफिशरीज़ आहिनि एहसास कफ़ालत प्रोग्राम में, हाणे गवर्नमेंट इन्हनि मायुनि जे औलाद जे लाइ पैसा रखिया आहिनि, वज़ीफ़ो रखियो आहे हर 3 महीने। जेके ॿार पढ़नि था प्राइमरी पटीअ खां वठी कॉलेज ताईं, इंटर ताईं, ऐं प्राइमरी में जेको छोकिरो पढ़े थो उन जा 1500 रुपया आहिनि, जेकॾहिं छोकिरी प्राइमरी में पढ़े थी त 2000 रुपया आहिनि, ऐं हाई स्कूल में छोकिरे जा 2500 रुपया आहिनि ऐं छोकिरी जा 3000 रुपया। कॉलेज में छोकिरो जेकॾहिं पढ़े थो त उन जा 3500 ऐं छोकिरीअ जा 4000 रुपया आहिनि। 4000 रुपया, जी हा सर। ऐं उन्हनि खे हर 3 महीने मिलंदा, पर उनजे लाइ इहो आहे त ॿारु रेगुलर स्कूल ऐं कॉलेज में ईंदो रहे। उनजी 70% खां असांखे अटेंडेंस अबोव खपे। सही लेस हूंदी त उहो पैसा न ईंदा उन ॿार जा, ऐं हर 3 महीने उनजी अमर खे सभिनी ॿारनि जा पैसा मिलंदा जेके ॿार उन्हनि जा पढ़नि। अच्छा, ही पैसा जेके आहिनि जेको आहे सो ॿार जे अकाउंट में मोकिलींदो या उनजे मदर जे अकाउंट में? उनजी मदर जे अकाउंट में वेंदा, रिसीव बि उनजी मदर ई कंदी। उहा जेकी लिस्ट आहे उहा तव्हां तइलीमी इदारे सां शेयर कंदो या डायरेक्ट उन्हनि ॾे हलिया वेंदा? असांजी ही डिवाइस जेका ऑनलाइन आहे, हा, ही डायरेक्ट ओनली हली थो वञे, पर असां तव्हांखे लिस्ट बि प्रोवाइड कंदासीं त तव्हांजे कॉलेज जा केतिरा शागिर्द आहिनि जेके बेनिफिशरीज़ आहिनि। बेनिफिशरीज़ माना हिन वक़्तु जेके बि औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में एहसास किफ़ालत जे प्रोग्राम में पैसा वठी रहिया आहिनि, त उन्हनि जूं ई जेका ॿार जेके आहिनि उहे एलिजिबल आहिनि इन वज़ीफ़े जे। सही। दोस्तो, साईं गुलाम सरवर चारण साहब असां सां गॾु मौजूदु हो हिन सॼे हाल अहवाल में। त उहे जेके बि वालिदैन जेके औरतूं आहिनि जेके एहसास किफ़ालत प्रोग्राम में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में एलिजिबल आहिनि, उहे पंहिंजो वज़ीफ़ो वठी रहियूं आहिनि। उन जा ॿार जेके प्राइमरी खां कॉलेज सतह ताईं आहिनि त उहे हिन वज़ीफ़े जा अहल आहिनि। वधीक तफ़सीलात लाइ उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे जेको आहे हेल्प डेस्क ते तव्हां अची सघो था ऐं का बि इंफॉर्मेशन कंहिं क़िस्म जी मालूमात वठी सघो था। पाकिस्तान ज़िंदाबाद।